अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सूरी आह सिंगार अॻिहें आशिकनि जो, मुड़ण मोटण मेहणो थिया निज़ारे निर्वार, कुसण जो करार असल आशिकनि खे। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुर्छ ताईं जंहिंजे माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। पहिरीं अक्टूबर 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अव्हां लाइ इहा ई दुआ त शार जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। पंजाब जूं सिंध सां नाइंसाफ़ियूं का नई ॻाल्हि त नाहिनि रहियूं। हिन भेरे बि जॾहिं पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ बयानु ॾिनो तॾहिं हुन ज़हर जहिड़े लहजे में चयो थे त पंजाब किनार कढण जी ॻाल्हि थो करे त तव्हांखे तकलीफ़ छो थी थिए। मूंखे पाणी चोरी नाहे करिणो, पंहिंजे पाणी सां चोलिस्तान जी ज़मीन खे आबाद करिणो आहे। तव्हांखे कहिड़ो एतिराज़ु आहे? मुंहिंजो पाणी मुंहिंजो पैसो आहे, कंहिंखे एतिराज़ु न थियणु घुरिजे। उन खां सवाइ हुन NFC एवार्ड तहत चइनी सूबनि खे मिलंदड़ पैसनि ऐं पंजाब में अॼु मोटरवेज़ ते पिणु ॻाल्हायो आहे। काफ़ी हफ़्तनि खां सिंध ऐं पंजाब जे हुक्मरान विच में ॿोॾ खां पोइ जी सूरतहाल ऐं परॾेही इमदाद जी अपील करण ऐं न करण जे हवाले सां तकरार हलंदड़ आहे। मुल्क जा हुक्मरान तबिका विढ़नि बि था त ठहनि बि था। सभु कुझु हिसे पती ऐं मुल्क जे वसीलनि ते हिसेदारी जी जंग आहे। सभिनी हुक्मरान खे वधि में वधि हिसो घुरिजे थो। बाक़ी रही मुल्क जे ग़रीबनि जी ॻाल्हि त हारी उमरकोट जो हुजे या उकाड़ा जो, बुख ॾुख तकलीफ़ इन सिस्टम में हुनजे नसीब में लिखियलु आहे। मज़दूर कराची या सखर जो हुजे या फैसलाबाद या मुल्तान जो हुजे, तबाही बर्बादी हुनखे विरसे में मिलियलु आहे। घटि में घटि पघार 42,000 रुपयनि मां हिकु मज़दूर कीअं पंहिंजे बचनि जो पेट पालींदो हूंदो? तालीम सिहत ऐं घर जी मसवाड़ बिजली जो बिल ऐं रोज़ बस जो किरायो करे रोज़गार ताईं पहुचंदो हूंदो? इहो अहिड़ो सुवालु आहे जंहिंजो जवाबु न मरियम नवाज़ शरीफ़ वटि आहे, न वरी बिलावल भुटे ज़रदारी वटि आहे। बाक़ी रही वसीलनि जी जंग जी ॻाल्हि त उहा हुक्मरान तबिकनि जी ख़ासियत में शामिलु आहे त हू वधि खां वधि वसीलनि ते कब्ज़े जी कोशिशि जारी रखंदा आहिनि। पोइ उहो आलमी सरमाएदारी जो नुमाइंदो ट्रंप हुजे या असांजे मुल्क जा हुक्मरान तबिका, इहा किरत जारी आहे ऐं जारी रहंदी। हाणे त सॼी दुनिया जा बैंकार ऐं आमरीती हुक्मरान ऐं फ़ौजी जनरल बि उन सॼे हिसे पती जा हिसेदार बणिजी विया आहिनि। सॼी दुनिया जो अॼोको जंग जज़ल मुस्तक़िल जा जंगी कारोबार ऐं उन्हनि जी रिथाबंदी हिन सॼी हुक्मरानी जो हिसो आहे। आलमी तर्ज़ हुक्मरानी जो सॼो रवैयो कंहिंसां खिली ॻाल्हाइणो आहे, कंहिंखे नज़रअंदाज़ करिणो आहे, कंहिंखे हेठि कराइणो आहे, कंहिंखे रेड कारपेट आजियां करणी आहे। उहा सॼी मुफ़ादनि जी जंग ऐं उनजो ओलड़ो आहे जेका सॼी दुनिया ॾिसे पसे पई। असांजो मसइलो हिन जंगी कारोबार जो हिसो थियणु न आहे। असां सिंधी जुगनि खां अमन जा अमीन ऐं जंग जदल जा मुखालिफ़ रहिया आहियूं। उन करे असांजो अहम मोर्चो जमहूरी वतन दोस्त इनकलाबी जदोजहद आहे। असां लाइ उन सॼे आलमी जंगाण में पंहिंजे नसलनि जो बचाव ऐं क़ौमी बका सभ खां अहम आहे। उन करे मौजूदा पाकिस्तान जे इंतिज़ाम में असां पंहिंजी धरती वतन ऐं उनजे वसीलनि जी हिफ़ाज़त लाइ इंतिहाई हसास आहियूं। उन में मालियात ऐं पाणी जो हिसो इंतिहाई अहम आहे। असां मुल्क में 70% पेट्रोल ऐं गैस ॾींदड़ इकाई आहियूं। असां मालियात में बि चइनी सूबनि खां वधीक ॾींदड़ क़ौम आहियूं। पर NFC एवार्ड जो सॼो तानी पेटो सिंध वतन जे इस्तेहसाल ते रखियलु आहे। वफ़ाक़ ऐं मुल्क जे बचाव जा सभई ख़र्च सिंध अदा करे थी। मालियात में 32% ॾींदड़ पंजाब मोट में 50% खां बि वधीक हिसो खणी वञे थो। इहो सभु कुझु मौजूदा तर्ज़ हुक्मरानी आइन ऐं क़ानून जे नाले ते जारी ऐं सारी आहे। बाक़ी रही दरियाए पाणी जी ॻाल्हि त दरिया असांजो जियापो ऐं सिंधियुनि जो जल दाता आहे। असां सिंधियुनि लाइ धरती ऐं वतन माउ ऐं दरिया पीउ बराबरि आहे जेको सॼी सिंध खे सैराब करे थो। वण टिण पखी पखण जीत जणिया हैवान ऐं इंसान हिन दरिया बादशाह ते आधारित आहिनि। असां दरिया जी पुछड़ी ते आहियूं।
वो दरिया तिब्बत खां निकिरी गिलगित बल्तिस्तान लताड़े KPK पंजाब में सिरैकी वसे में ख़ुशहाली ॾींदो अची सिंध वतन सां सलामी थिए थो। उन करे उनजे हिसे पती जे हवाले सां असां सिंधियुनि जो हिकु मुकमिल हिसो आहे। फ़क़्ति सिंधू में न पर पंजनि दरियानि में हिसो आहे। उहो रुठल ब्यास हुजे या जागी पियल रावी सतलज या चनाब हुजनि, सभु पंहिंजो पंध करे पंज नंदवट सिंधू में मिलनि था। उहो सॼो इंडस बेसन रिवर सिस्टम आहे, जंहिंजी इरसा नाले इख़्तियारी बि आहे, जेका तारीख़ में सभ खां वधीक नाइंसाफ़ी ऐं दादरियुनि जा रिकॉर्ड रखे थी। पर असां सिंधी बि आहियूं मुस्तक़िल मिज़ाजी वारा। पंहिंजे वतन ऐं दरिया जी ईअं चौकसी कंदा आहियूं जीअं भाॻियो सॼी राति चोरनि जे भउ खां दूहीं दुखाए पंहिंजे माल जी चौकीदारी कंदो आहे। असां सिंधी बि सिंध वतन ऐं उनजे वसीलनि जा क़ौमी चौकीदार आहियूं, जेके मुसलसिल तहरीकी तर्ज़ीमी दूहीं दुखाए वतन जी हिफ़ाज़त लाइ हकिया तकिया बीठा आहियूं। उते जे आवाज़ थो अचे मरियम नवाज़ शरीफ़ जो त असां कहिड़ी चोरी था करियूं। पाणी बि असांजो पंहिंजो ऐं पैसा बि असांजा पंहिंजा, पोइ असां छो न चोलिस्तान केनाल ठाहियूं। ऐं पंजाब सूबे जी हुक्मरानी करण वारो, न पैसा तव्हांजा पंहिंजा आहिनि ऐं न वरी पाणी तव्हांजो पंहिंजो आहे। पैसा असां सिंधियुनि जा आहिनि, जेके NFC एवार्ड तहत तव्हांखे मिलनि था। ऐं पाणी इंडस बेसन रिवर सिस्टम जे मुआदे 1991 तहत चइनी सूबनि जो आहे। अव्हांखे को बि इख़्तियार न आहे त अव्हां का चोलिस्तान केनाल कढो। ताज़ो अव्हां अहिड़ी कोशिश सहूलियतकार कौंसिल सां गॾिजी कई हुई, पर बबरलो जे माग ते तारीख़ी धरणो हणी सिंधियुनि पंजाब जा ईंदड़ वेंदड़ सभु रस्ता बंदि करे छॾिया हुआ ऐं वफ़ाक़ खे मजबूर कयो हो त नवनि केनालनि जी अदावत खे मनसूख़ करे ऐं उन इरसा पंहिंजो वाधो पाणी जो ॾिनल कूड़ो सर्टिफिकेट कैंसिल कयो हो। वफ़ाक़ी सरकार फ़ैसिलो कयो हो त सिंधू ते को बि केनाल चइनी सूबनि जी गॾियल रज़ामंदी खां सवाइ न ठहंदो। हाणे अव्हांजो हीअ बयानु सवाइ मुल्क में नफ़ेड़ पखेड़ण जी कोशिश खां सवाइ कुझु बि न आहे। न अव्हां अहिड़ो कोई इख़्तियार रखो था जो पंहिंजो फ़ैसिलो पाण करे केनाल ठाहींदो, ऐं न वरी अव्हां वटि इहो मैंडेट आहे। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा वक़्त जी विथी में इहा बि केॾी अलमियाती कहाणी अची बीठी आहे त सच जो साथ ॾींदड़ हाणे केर बि महफ़ूज़ नथो रहे। कराची जे गसनि में मारिजी वियल इम्तियाज़ मीर जे रत जी कहाणी बि दर्द जी कहाणी ज़रूरु आहे, पर ज़ुल्म जी कहाणी इन करे बि आहे जो हुनखे सच जो सफ़ीर थियण ते मारियो वियो। साफ़ी जे क़त्ल वारे वाक़े ते अमनाबाद मां शफ़क़त जरवार लिखे थो, सिंध जी धरती ते हिकु भेरो ॿीहर साफ़त के रत में रंगियो वियो आहे। हिकु ॿियो बेबाक कलम धणी पंहिंजी जान वञाए वेठो आहे। साफ़ी जो क़त्ल रुॻो हिकु इंसान जो ख़ात्मो न, पर सच हक़ ऐं अवाम जे आवाज़ ते वार आहे। सिंध में लगातार साफ़ियुनि ते थींदड़ हमला ऐं क़त्ल इहो ज़ाहिर कनि था त हिते कलम खणणु सभ खां वॾो ॾोह बणिजी चुको आहे। हर साफ़ी जी रत सां धरती ते सवाल लिखिजे थो त आख़िर अमन अमान जो ज़िम्मेवार केरु आहे। जॾहिं IG सिंध जी अॻुवाणी में पुलिस शहरी तोड़े साफ़ियुनि जी हिफ़ाज़त में नाकाम रही आहे त पोइ उनजी कुर्सी जो को बि जवाज़ नथो बचे। पुलिस सरबराह जो कमु आहे त साफ़ियुनि शहरियुनि ऐं आम अवाम खे तहफ़ुज़ ॾे, पर सिंध में सूरत हाल उनजे उबतड़ आहे। कातिल आज़ाद ऐं हक़ ॻाल्हाईंदड़ खून में लथपथ साफ़ियुनि जा लाश खॼण हाणे मामूल बणिजी विया आहिनि। हुकूमत सिर्फ़ु बयाननि ताईं महदूद आहे। अहिड़ी सूरत हाल में साफ़ती बिरादरी, सिविल सोसाइटी ऐं अवाम हिकु आवाज़ सां मुतालबो करे रहिया आहिनि त IG सिंध खे हाणे इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञणु घुरिजे। जेकॾहिं अमन क़ाइमु नथो करे सघिजे त उहिदे ते रहण इंसाफ़ ऐं ईमानदारी सां नाइंसाफ़ी थींदी। सिंध जा साफ़ी पंहिंजनि साथियुनि जी रत जो हिसाब घुरनि था ऐं मुतालबो कनि था त क़त्लनि जो ज़िम्मेवार धुरियूं फौरी तौर ते गिरफ़्तार करे खेनि सज़ा ॾिनी वञे। जेसिताईं ज़िम्मेवारनि खे कानून जी गिरफ़्त में नथो आंदो वञे, तेसिताईं सिंध जे हर कलम धणी लाइ ख़तरो मौजूदु रहंदो। हाणे वक़्तु अची वियो आहे त हुकूमत सिर्फ़ु वाइदा न करे, पर अमली क़दम खणे ऐं सभ खां
पहिरियों क़दम इहो हुजे त नाहिल क़यादत ख़ासि करे IG सिंध खे फौरी तौरु हटायो वञे। आबादगारनि खे सारियुनि जो मुनासिब अघु न मिलण वारे मामले ते अब्दुल हफ़ीज़ क़ादरी लिखियो, मार्केट में सारियुनि जो नओं फ़सुलु अचणु शुरू थी वियो आहे, पर अफ़सोस हर साल जीअं हिन साल बि आबादगारनि जे मुंहं ते ख़ुशी बजाए मायूसी छायल आहे। हथरादू सारियुनि जो अघु घटायो वियो आहे। हीअ रुॻो अघु में घटिताई न, पर आबादगारनि जे मुंहं में चिटो धकु लॻो आहे। आबादगार पहिरियां ई शदीद बारिशनि, ॿोॾनि, कुदरती आफ़तनि ऐं पाणी खोड़ सबबु तबाह थी विया आहिनि। एॾियुनि मुसीबतनि खां पोइ बि अगरि हारी वटि 4 दाणा अन्न जा बचंदा आहिनि त उनजो रेट बि न जहिड़ो मिलंदो आहे। तंहिं करे हारी परेशानी जो शिकार थी वेंदा आहिनि त जेको ख़र्च कयोसीं फ़सल ते त उनजो कर्ज़ किथां लहंदो। ॿिज, भाण, स्प्रे, दवाऊं, मज़दूरी, थ्रेशर जो ख़र्च, जेकॾहिं एतिरे अघ ते फ़सल विकाणो त एॾा ख़र्च किथां लहंदा। हारी सॼो साल बचड़नि समेत ॾींहं राति हिकु करे ज़मीन ते महिनत कंदो आहे त फ़सल लही तयारु थींदो त सुख जो साह खणंदासीं, न्याणी जी शादी कराईंदासीं, पुट जी शादी कराईंदासीं। मतिलबु त हारी जा वॾा ख़्वाब हूंदा आहिनि। जॾहिं फ़सल लही तयारु थींदा आहिनि त उनखे विकिरे लाइ मार्केट खणी वेंदा आहिनि त न जहिड़ो अघु मिलंदो आहे। फ़सल ते थियल ख़र्च बि न निकिरंदो आहे। अहिड़ी सूरतहाल में संदसि समूरे साल जा ख़्वाब चिकनाचूर थी वेंदा आहिनि। असीं अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे आबादगारनि खे रिलीफ ॾियो, फ़सल मुनासिब रेट ते खणो। जल्द सभिनी आबादगारनि जा हारी कार्ड जारी कयो जीअं आबादगार सुख जो साह खणी सघनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियूं पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। क़ौमी ख़ुद इरादत जो हक़ ऐं सिंधी क़ौम बाबति ख़ूबसूरत लेखक हुसैन सारंग लिखे थो, दुनिया जूं हालतूं तेज़ी सां तब्दील थी रहियूं आहिनि। फ़लस्तीन खां पोइ कश्मीरी क़ौम पंहिंजे क़ौमी केस खे आलमी सतह ते आणण लाइ शौरी कोशिशूं करे रही आहे। सिंध जी सियासी साञा ऐं लोक ॾाहप खे कमु आणींदे फ़लस्तीन खां पोइ कश्मीर जे क़ौमी हलचल जे नए सिर सरगर्म थियण ते सिंध जे सियासी ॾाहनि खे नज़र रखणु घुरिजे। सिंध जी साञा फ़लस्तीन ऐं कश्मीर क़ौम समेत दुनिया जी हर ग़ुलाम क़ौम जी मुकमिल क़ौमी आज़ादी जी सदाई हामी रही आहे। सिंध जी साञा जी सालनि खां घुर आहे त बिना देर क़ौमी ख़ुद इरादत जे हक़ वसीले कश्मीरी क़ौम खे पंहिंजे फ़ैसिले करण जो हक़ ॾिनो वञे। फ़लस्तीनियुनि खां पोइ कश्मीरी क़ौम ऐं आख़िर में सिंधियुनि समेत दुनिया जूं सभु ग़ुलाम क़ौमूं ज़रूरु क़ौमी आज़ादी माणे थियूं। कामरेड व्लादिमीर एलिच लेनिन हक़ ख़ुद इरादत खे मुकमिल आज़ादी जे हक़ तौरु चिटो कयो आहे। हुन लिखियो आहे त जेके मार्क्सी क़ौमी आज़ादी या क़ौमनि जे हक़ अलहदगी जे हक़ खे नथा मञनि उहे मार्क्सिस्ट नाहिनि। दुनिया जे आलमी सतह ते नुमाइंदगी खां महरूम बेआवाज़ क़ौमनि जी तनज़ीम UNPO जी हिकु वॾी गॾिजाणी पुर्तगाल जे ख़ूबसूरत ॿेट मडेरा में 9 खां 11 मई 2025 ताईं 3 ॾींहं थी हुई। उन में दुनिया जे महकूम क़ौमनि जे इंसानी हक़नि जे अलमबरदारनि, पॉलिसी साज़नि ऐं इल्मी हल्कनि क़ौमनि जे हक़ ख़ुद इरादत ते नए सिर वीचार कयो हो। UNPO कॉन्फ्रेंस में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे वफ़द शिरकत करे क़ौमनि जे हक़नि लाइ सिंध जी पुरअज़म जदोजहद खे बैन अक़वामी सतह ते उजागर कयो। कॉन्फ्रेंस में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरमैन डॉक्टर लखू लुहाणे हिकु जामे ऐं पुरजोश तक़रीर में सिंध जो केस पेश कयो। हुन पंहिंजे ख़िताब में ख़ासि तौर ते रियासती ज़ुल्मनि, वसीलनि जे कब्ज़े, सक़ाफ़ती सुञाणप जी मटासटा ऐं सियासी हक़नि जे इनकार ख़िलाफ़ सिंधी क़ौम जी पुरमन मज़ाहिमत खे उजागर कयो। डॉक्टर लखू लुहाणे चयो हो त सिंधी क़ौम खे पंहिंजी शानाइती तारीख़ आहे ऐं ख़ुद इरादत जो बि बराबरि हक़ हासिलु आहे। असीं मुआशी इस्तेसाल, जबरी गुमशुदगियुनि ऐं सक़ाफ़ती तौरु मिटजण जे ख़िलाफ़ बीठा आहियूं। असांजी जदोजहद पुरमन आहे, असांजो मुतालबो इंसाफ़ ते ॿधलु आहे ऐं असांजो आवाज़ु ख़ामोश न कयो वेंदो। हीअ कॉन्फ्रेंस उन वक़्तु थी रही हुई
जॾहिं दुनिया में आमराणा रवैया, क़ौमी सुञाणपनि जी मटासटा, माहौलियाती तबाही ऐं बैन अक़वामी बेचैनी वधी रही आहे। अहिड़ी सूरतहाल में क़ौमनि जी ख़ुदि इरादियत वारे हक़ खे नए अंदाज़ सां सम्झणु, मुनज़म करण ऐं अॻिते वधाइण जी अशद ज़रूरत हुई ऐं उहो ई हिन कॉन्फ्रेंस जो मरकज़ी मक़सदु हो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस, जेका UNPO जे पुराणनि ऐं फ़ाल मेंबरनि में हिकु आहे, सिंध जे आवाज़ खे उन आलमी फोरम ते बुलंद कंदे दुनिया खे इहो पैगाम ॾिनो त सिंध हिकु तारीख़ी, सक़ाफ़ती ऐं सियासी तौर ते धार क़ौम आहे जेका पंहिंजे हक़ ख़ुदि इरादियत लाइ पुरअमन, मुनज़म ऐं आलमी सतह ते सरगर्म जदोजहद करे रही आहे। हीअ शिरकत सिर्फ़ु निमाइशी न पर आलमी इतिहादनि, इल्मी हलक़नि ऐं इंसानी हक़नि जे इदारनि सां अॻिते जे लाॻापन लाइ हिकु अहम क़दम हुई। सिंध तोड़े दुनिया जे मज़लूम क़ौमनि जे फ़िक्री रहनुमा, एशिया जे अज़ीम इनक़लाबी अॻवान, सिंध सागर पार्टी जे बानी सरवाण मौलाना उबैदुल्ला सिंधी ऐं ज़फ़र हसन ऐबक पारां तुर्की जे शहर इस्तंबुल मां 15 सेप्टेम्बर 1924 ते जारी कयल मंशूर में तडहुके हिंदुस्तान में शामिल 10 क़ौमनि जे क़ौमी बुनियादनि ते क़ौमी आज़ादी जी ॻाल्हि कयल आहे। उन मंशूर जी 100वीं सार जे मौक़े ते सिंध सागर पार्टी पारां 20 सेप्टेम्बर 2024 ते खानाबदोश हैदराबाद में थियल उबैदुल्ला सिंधी फ़िक्री सियासी कॉन्फ्रेंस मंज़ूर कयल ठहराउनि में क़ौमी ख़ुदि मुख़्तियारी लाइ हक़ ख़ुदि इरादे जी ॻाल्हि पिणु कई वई हुई। कॉन्फ्रेंस जी चौथीं करारदाद मूजिबि असां सिंधी अलॻि क़ौम आहियूं, सिंध असांजो वतन आहे, सिंध जी क़ौमी आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तियारी असांजो क़ौमी हक़ आहे। पुरअमन क़ौमी जमहूरी जाखोड़ वसीले आलमी तौरु मञियल क़ौमी हक़ इदारियत ज़रिए सिंध खे सियासी ख़ुदि मुख़्तियारी, मुआशी मसावात ऐं समाजी इंसाफ़ मुहैया कयो वञे। पाण सिंधियुनि खे पंहिंजी क़ौमी ग़ुलामी जे अंत लाइ दुनिया जे उन्हनि क़ौमनि खां सबक़ सिखणा आहिनि जेके क़ौमी आज़ादी माणे चुकियूं आहिनि। उन्हनि ग़ुलाम क़ौमनि जे हलचलनि खे पिणु इब्यास हेठि आणो आहे जेके पंहिंजी क़ौमी ग़ुलामी जे अंत लाइ कामयाबु कोशिशूं करे रहियूं आहिनि। फ़लस्तीनी क़ौम तिबी तौरु कुझु फ़ासिले ते आहे, बाक़ी बंगालियुनि, कश्मीरियुनि ऐं बलोचनि सां पंहिंजा वेझा लाॻापा रहंदा पिया अचनि। नाले में आज़ादु कश्मीर में पैदा थियल ताज़ी सूरतहाल ते पाण सिंध जे साञाहवंदनि खे गहरी नज़र रखणी आहे। कश्मीर अवामी एक्शन कमेटी पंहिंजनि मुतालबनि जी मञताल इस्लामाबाद पुलिस, रियासत ऐं हुकूमत जे साम्हूं आहे। कश्मीर जे अक्सर शहरनि ऐं वसिंजनि में पंहिंजनि मुतालबनि जी मञताल सरगर्म हलचल हलाई रही आहे। अक्सर शहर ऐं इस्लामाबाद जा लंघ बंदि करे छॾिया आहिनि। हिकु पुरजोश कश्मीरी नौजवान जी तक़रीर सोशल मीडिया ते आम थी चुकी आहे। अवामी जलसे में तक़रीर कंदे इक़्तिदार धड़नि सां मुखातिब थींदे हू चवे थो, हीउ पंजाब नाहे जिते अव्हीं माण्हुनि खे डिॼारींदो, हीउ बलूचिस्तान नाहे जिते अव्हीं माण्हुनि खे गुम करे छॾींदो, हीउ वाना वज़ीरिस्तान नाहे जिते अव्हीं माण्हुनि मथां हेलीकॉप्टर चढ़ाईंदो, हीउ सिंध नाहे जिते अव्हीं वॾेरनि ऐं सरदारनि खां माण्हुनि खे कंट्रोल कराईंदो, हीउ कश्मीर आहे, हीउ जबलनि जी ज़मीन आहे, हीउ तंबर जी ज़मीन आहे। असां सिंधियुनि खे पिणु पंहिंजे क़ौमी मसइलनि जे हल लाइ ॿबरलो वारी हलचल वांगुरु सघारी हलचल हलाइणी आहे। आलमी ज़मीर जे साथ सां पंहिंजनि ॿाहनि जे ॿिल सां आलमी तौरु मञियल हक़ क़ौमी ख़ुदि इरादियत जे हक़ खे कतब आणींदे पंहिंजे क़ौमी ख़ुदि मुख़्तियारी समेत सभई हक़ हासिलु करणा आहिनि। उन लाइ घुर्बल सघ हासिलु करण लाइ क़ौमी ॿधी, सघारे सियासी इतिहाद ऐं डिघी जाखोड़ जी ज़रूरत आहे। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक हुसैन सारंग जो लिखियल ख़ूबसूरत लेख। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजे हड़ा वड़ा पंहिंजी नशरियात खे जीअं जो तीअं जारी रखियो अचे। हज़ारे मुश्किलातनि बावजूदि अॼु बि रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध जे मज़लूम ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि सां गॾु बीठो आहे। अॼु बि सचाई जो सॾु वरणाए थो। उन सघारे आवाज़ खे अञा बि वधीक सघारो बणिजण लाइ अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। उन सां गॾोगॾु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। असांजो वीडियोज़ तोड़े ऑडियोज़ दोस्तनि ताईं वधि में वधि पहुचायो
त जीअं हीउ इदारो पाण भरो थी सघे। जेकॾहिं अव्हीं असां सां माली सहकार करणु चाहियो था त पोइ ज़रूरु असांजी इश्तिहारनि जी मद में मदद करियो। असीं अव्हां जो आवाज़ु दुनिया ताईं पहुचाईंदासीं ऐं हीउ सफ़र सफलता बि माणींदो ऐं रेडियो जी नशरियात अञा बि वधीक सघारे अंदाज़ सां असीं नशर करे सघंदासीं। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। भले केरु इहा ॻाल्हि करे त बिना वार तुंहिंजा त बारिश उठी, मुंदनि जा बि तोसां ई मापा हुआ, पर पाण ॼाणूं था मुंदनि जे मटिजी वञण बावजूदि बारिशुनि जो वसणु बिल्कुलु ईअं आहे जीअं गिरोड़ी साहिब अक थी कंदे चयो हो, राजा राकास थींदा मुंद न वसंदा मींहं, कॾहिं कॾहिं शींहं कंदा सलाम सहन खे। हाणे दोस्तो मुंदनि ते मींहं बि नथा वसनि, उहे मींहं जिन खे मुंदनि ते वसणु घुरिजे। हाणे जॾहिं अक्टूबर जो महीनो बि शुरू थी चुको आहे तॾहिं बरसातनि जो पवणु, ख़ासि तौर ते सिंध में बरसाति जो पवणु केॾो बेवक़्ताइतो आहे, हीअ मुंद न मींहं जी। सो दोस्तो माहौलियाती तब्दीलीअ जे करे सिंध धरती खे वॾा वॾा नुक़सान भोगणा पइजी रहिया आहिनि। वण वढ़जी चुका, डंडूं ढोरा सुकी चुका ऐं समुंड बि सिंधू काण सिके पियो। इन समूरी सूरतहाल बावजूदि अचो त पंहिंजे पंहिंजे हिसे जा वण पोखियूं, न सिर्फ़ु वण पोखियूं पर उन्हनि जी हिफ़ाज़त कयूं, मथां पाण पंहिंजी धरती खे बचाइण में थोरो घणो किरदारु अदा करे सघूं। प्रोग्राम सोच वीचार में हाणे ताज़ो विछड़ी वियल मोरो जे खाहुड़ी क़ौमी अदबी ऐं समाजी कारकुन अज़ीम सिंधी खे भेटा पेश करण लाइ प्रोफेसर शमशाद अहमद सुमरो जो लेख अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। मोरो जी इल्मी अदबी सियासी समाजी शख्सियत अब्दुल अज़ीम सोलंगी अल मारूफ़ अज़ीम सिंधी 1 मार्च 1952 में मोरे ते इब्राहिम शाह जी दरगाह गुचेरे रोड मोरे भरिसां हाजी मोहम्मद यूसुफ सोलंगी जे घर में जनम वरितो। अज़ीम सिंधी मोरे जे अदबी समाजी ऐं इल्मी इदारनि जहिड़ोकि सिंधी अदबी संगत मोरो, सगा शाख मोरो, शहीद अब्दुर्रज़ाक अदबी संगत, मेहराण एजुकेशन सोसाइटी ऐं मेहराण कल्चरल सोसाइटी जो बुनियादी मेंबर ऐं बुनियाद विझंदड़नि मां हिकु रहियो आहे। अज़ीम सिंधी प्राइमरी तालीम अहमद शाह प्राइमरी स्कूल ऐं मैन प्राइमरी स्कूल मोरे मां हासिलु कई, जिते संदन उस्ताद साईं मोहम्मद सुमरो, साईं मोहम्मद इस्माइल, हाजी ख़ान कमालाणी ऐं साईं ख़ुदाबख़्श सेहड़ रहिया। मैट्रिक जो इम्तिहान 1968 में DCA हाई स्कूल मोरे मां ऐं इंटर आर्ट्स कॉलेज मोरे मां 1972 में कयाई। बैचलर ऑफ आर्ट जी डिग्री 1974 में ऐं सिंधी अदब में मास्टर जी डिग्री 1988 में कयाई। अज़ीम सिंधी पंहिंजे सियासी कैरियर जी शुरूआति जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन खां कई। 1972 में मेहरान डिग्री कॉलेज मोरो जी स्टूडेंट यूनियन यानी शागिर्द यूनियन जो लिटरेरी सेक्रेटरी ऐं 1973 खां 74 में शागिर्द यूनियन जो सदर चूंडिजी वियो। अज़ीम सिंधी शागिर्द यूनियन में घणो सरगर्म रहियो ऐं यूनियन पारां कॉलेज अंदरि केतिराई प्रोग्राम करायई, जंहिंमें उन वक़्त जी क़ौम परस्त लीडरशिप ऐं नाले वारनि अदीबनि समेत मशहूरु आलिम ऐं स्कॉलर शरीक थिया। शहीद अब्दुर्रज़ाक सुमरे जी शहादत खां पोइ हुन शहीद अब्दुर्रज़ाक अदबी संघ जो बुनियादु विधो ऐं उनजे प्लेटफार्म तां शहीद जे चालीहे ते भरपूर सियासी प्रोग्राम करायई। हुन संगत पारां शहीद जूं 1973 खां 1976 ताईं वरसियूं क़ौमी कारकुननि सां गॾु भरपूर ऐं शानदार नमूने सां मल्हायूं, जंहिंमें सॼी सिंध मां क़ौमी कारकुननि ऐं अॻुवाणनि बसूं भरे शिरकत कई। शहीद अब्दुर्रज़ाक जे वरसियुनि में साईं इमदाद मोहम्मद शाह, काज़ी मोहम्मद बख़्श धामरा, चाचे अब्दुल हफ़ीज़ कुरैशी, सैयद ज़फ़र अली शाह ऐं ॿियनि अॻुवाणनि पिणु शिरकत कई। शहीद अब्दुर्रज़ाक अदबी संगत पारां सिंध जे अदीबनि सां रिहाणियूं ऐं अदबी प्रोग्राम कया विया, जिन में अब्दुल हकीम अरशद, ताज जोयो, ख़ाकी जोयो, हाफ़िज़ मोहम्मद बख़्श ख़ासकैली, अख़्तर मोराई, प्रोफेसर नज़ीर काज़ी अची वञनि था। उनखां सवाइ 4 मार्च ऐं ॿिया क़ौमी ॾिहाड़ा पिणु
मल्हाया वेंदा हुआ। हिन संघ जा सेक्रेटरी अज़ीम सिंधी, जंहिं जो बुनियाद पिणु विधो, कामरेड अब्दुल ख़ालिक सुमरो, ग़ुलामुल्लाह सुमरो, प्रोफेसर शमशाद सुमरो ऐं ॿिया रहिया आहिनि। अज़ीम सिंधी सिंधी अदबी संगत मोरे शाख जे बुनियाद विझंदड़ साथियुनि मां हिकु आहे ऐं उनजो पहिरियों सेक्रेटरी पिणु रहियो, जंहिंजो बुनियाद 1976 में साईं राशिद मोराई जे उताक ते विधो वियो। संदसि दौर में केतिरनि ई शाइरनि अदीबनि सां शामूं ऐं रिहाणियूं रचायूं वियूं, जिन मां सरे फ़हिरिस्त फ़ताह मलक, ख़ाकी जोयो, उस्ताद बुखारी, राशिद मोराई, ख़ान मुहम्मद पहवर अची वञनि था। अज़ीम सिंधी अदबी संगत जो 1976 खां अॼु ताईं गहरो तालुक़ रहियो आहे। अज़ीम सिंधी जी उताक या माड़ी ते सदाईं सिंधी अदीबनि जा मेड़ा मतल हूंदा हुआ। अक्सर सिंधी अदीब, क़ौमी ऐं समाजी कारकुन हुन वटि ईंदा हुआ। सिंधी अवामी इनकलाबी शाइर उस्ताद बुखारी ऐं अज़ीम सिंधी जी दोस्ती पिणु मिसाली हुई। उस्ताद अक्सर मोरे ईंदो हो ऐं अज़ीम वटि अची रूह रिहाण कंदो हो। अज़ीम खे उस्ताद बुखारी जी तमामु घणी शाइरी यादि रही, जेका हर तक़रीर दौरान मौक़े जी मुनासिबत सां पढ़ंदो हो। महफ़िल खे 4 चंड लॻी वेंदा हुआ। अज़ीम वटि स्टेज हलाइण जो फ़न पिणु उत्तम हो। रोशन तारा KG स्कूल मेहराण KG स्कूल जे नाले सां शुरू थियो, अॻिते हली रोशन तारा जे नाले सां सॾियो वियो, जेको 1977 में मेहराण एजुकेशनल सोसाइटी पारां क़ाइमु कयो वियो हो। उन सोसाइटी जो अज़ीम सिंधी बुनियादी मेंबर ऐं रोशन तारा जो बुनियाद विझंदड़ मेंबर ऐं फिनांस सेक्रेटरी पिणु रहियो। पाण उन सोसाइटी जो बाद में इंफॉर्मेशन सेक्रेटरी ऐं जनरल सेक्रेटरी पिणु 8 साल रहियो, जॾहिं त सोसाइटी जो सरगर्म मेंबर आख़िरी वक़्त ताईं रहियो। अज़ीम सिंधी समाजी कारकुन हुजण सां गॾोगॾु ख़ूबसूरत शाइर पिणु हो। संदसि हिकु आज़ाद नज़मनि ते मुश्तमिल किताब मिटी जी महक शाया थियल आहे, जॾहिं त संदसि छपियल किताबनि में रची निकिता रंग, जेको बैतनि ते मुश्तमिल किताब आहे, ऐं ॿियो संदसि ख़ूबसूरत ग़ज़ल जो किताब अज़ीम जा ग़ज़ल पिणु शामिल आहे। उन खां सवाइ आज़ाद नज़मनि ते आधारियल किताब त इश्क खे शाहबाज़ पिणु छपिजी मंज़िर आम ते आयो। कालमनि जो किताब दिलि जो दफ़्तर पिणु छपिजी पधिरो थियो। हुन मुख़्तलिफ़ अख़बारनि में पिणु लिखियो। अज़ीम सिंधी तोड़े जो हाण विछोड़े जो वरलाप ॾेई वियो आहे, पर खेसि हमेशह यादि रखियो वेंदो। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं प्रोफेसर शमशाद अहमद सुमरे जो लिखियल ख़ूबसूरत लेख। नामियारे शाइर सरवेज सिजावली पंहिंजे ख़ूबसूरत नज़म में लिखियो, ॾोथियनि ॾंडिया डांटा आहिनि, घोटनि वटि घुॿाटा आहिनि, ऊचा ऊचा गाटा आहिनि, चुरपुर में चो वाटा आहिनि, चुरपुर में चो वाटा आहिनि, तोसां हिकु हिकाणी हूंदी, तोसां हिकु हिकाणी हूंदी, आजी सिंध सुभाणे हूंदी, आजी सिंध सुभाणे हूंदी, राणी राज धञाणी हूंदी, खिरड़ी खिरड़ी खेट समूरा चेट सभई ठटा आहिनि, माग समूरा झोके मकली सिसियन जा जित सटा आहिनि, कारा सूअर कुहण लाइ क़ौम जा कूंदर कठा आहिनि, मारे तिन खे मात कबो जे मारूड़नि जा मठा आहिनि, दिड़मी दिड़मी दुबी म्याणी भूमि बिरहमाणी हूंदी, भूमि बिरहमाणी हूंदी, आजी सिंध सुभाणी हूंदी, आजी सिंध सुभाणी हूंदी, फाटक फाटक ठोड़ी फाटक थींदी जॾहिं कंधनि कोठ, मोरी मोरी खेसाना ऐं ॻोठ समूरा तैयब ॻोठ, माड़ी माड़ी रूपा माड़ी कोट समूरा विघ कोट, कोई मांगर मछ न हूंदो मोटी ईंदो मोड़ घोट, मोटी ईंदो मोड़ घोट, ऐं घोटण सां गॾु जाणी हूंदी, घोटण सां गॾु जाणी हूंदी, आजी सिंध सुभाणी हूंदी, आजी सिंध सुभाणी हूंदी। माण्हू मिड़ंदा वेड़ियूं विढ़ंदा, माण्हू मिड़ंदा वेड़ियूं विढ़ंदा, हक़ वठंदा हूकारी, लेखा चोखा लुचन खां हित लोक खसींदा ललकारी, हारूं मारूं खादियूं हित हर हाकिम ज़ालिम हाकारी, हेसि ताईं को बि न सघियो आहे असांखे ओगारी, ओगारी मां उक्ता जे तिन अरड़नि जी अॻवाणी हूंदी, अरड़नि जी अॻवाणी हूंदी, आजी सिंध सुभाणी हूंदी, आजी सिंध सुभाणी हूंदी, राणी राज धञाणी हूंदी,
तो वटि तुंहिंजा बमे गोला वांगियुनि वटि वाहोला हूंदा, तो वटि तोबूं तलवारूं ऐं घोटनि वटि गुलेला हूंदा। तो ते गॾनि वारा आथर हेॾह पटका चोला हूंदा, तोखे चीरण फाड़ण जे लाइ ॻोठाणा सभु ॻोला हूंदा। हर हिकु गभरू ॻाढ़ अखे वटि ॻोढ़ा आई खां भाणी हूंदी, ॻोढ़ा आई खां भाणी हूंदी। आजी सिंध सुभाणी हूंदी, आजी सिंध सुभाणी हूंदी। जाहिल जाबर जूफ़ी साज जोधन जोटी आहे जंग, तोखे लाहिण डाहिण जो ही ढोलण ॼाणण था सभु ढंग। वेरियुनि खां कुल वापसि वठिबो पंहिंजो दिड़मी पंहिंजो दंग। साह सिसी खां प्यारो आहे हर हिकु सिलो हर हिकु संग। घटी घटी खूंबी हूंदी, रस्तनि ते रत छाणी हूंदी, रस्तनि ते रत छाणी हूंदी। आजी सिंध सुभाणी हूंदी, आजी सिंध सुभाणी हूंदी। राणी राज धञाणी हूंदी, राणी राज धञाणी हूंदी। कोई ओखई इंज न हूंदो, ईदूं ई बसि ईदूं हूंदियूं। कोई ओखई इंज न हूंदो, ईदूं ई बसि ईदूं हूंदियूं। दुश्मन लादो नालियूं हूंदियूं, देस मिठे ॾांहुं दीदूं हूंदियूं। कोई ॾुख ॾुकार न हूंदो, ख़ुशियुनि जूं त ख़रीदूं हूंदियूं। आज़ादी सां जीअण जूं हित आसूं जाम उमेदूं हूंदियूं। मारे मारे जे घर महदा माटी ऐं मां धाणी हूंदी, माटी ऐं मां धाणी हूंदी। आजी सिंध सुभाणी हूंदी, आजी सिंध सुभाणी हूंदी। राणी राज धञाणी हूंदी। शहर बि पंहिंजा बहर बि पंहिंजा, पंहिंजा बंदर ऐं बस्तियूं। पंहिंजूं सोभूं साखूं हूंदियूं, पंहिंजूं हाकूं ऐं हस्तियूं। पंहिंजा मेल ऐं मेला हूंदा, पंहिंजूं मौजूं ऐं मस्तियूं। वाहिण वाहिण वाह वाह हूंदी, वासिल वासिन सां वस्तियूं। सर्वेचन जी सीम सॼी ते सोढण जी सरवाणी हूंदी, सोढण जी सरवाणी हूंदी। आजी सिंध सुभाणी हूंदी, आजी सिंध सुभाणी हूंदी। राणी राज धञाणी हूंदी, राणी राज धञाणी हूंदी। सर्वेच सिजावली जे इन ख़ूबसूरत नज़म सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।